तकलीफ़ थिए थी गोर। गोलिया बाबा सही रग जो ऑपरेशन थियला। जेस ताईं जंग में सूर रहंदो न तेस ताईं मुंहिंजो अंदर बरंदो रहंदो, दुखंदो रहंदो, मीरल तुरंदो रहंदो या ते। याद ही न कयोसि, वक्त अचण ते उॾा बि वेंदो। मीरल छा आहे, ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आ। यो तू ॿुधाए त यो ड्राइवर रमज़ान काॾे आहे? चयो त मां गाॾी तयार कर डॉक्टर फारक कयो आहे। तूं सामान खण। बाबा सही सामान गाॾी में रखे आयो हां। एसएचओ सां रूबरू मिलणो पवंदो। दावत जे बहाने घुराए वठजोसि, पोइ चइजोसि, बाक़ी हिन हालत में थाणे ते हलंदव छा? समझाईंदो सास। बस हलो घर, पोइ समझाइजोसि, हो ताक ते पाणे हलियो ईंदो। ठीक है भला हल। भजी निकरण का सिवा वाह नाहे। भजी भी कीअं निकरा? पुलिस अॻु ई ॾिनल आहे, सोगो करे थी रिमांड वठे। अॻु में भजी निकतुसि तॾहिं पुलिस अलर्ट आहे। हेठि त वच मिलंदो, ॿियो को रस्तो न आहे। शहबाज ख़ान जे करे एसपी साहब बि थाणे में धरतुलो मचायो आहे। एसएचओ कन थो हणे। हली हली ध्यानु लही वेंदो न, ऐं वारो मिलंदे ई ॾींदुसि लूह। ऐं पोइ अवल शहबाज ख़ान, पोइ साबिर ऐं बातिल जो सिर न रहंदो। भॼंदुसि त साॻी कार थींदी, वरी पुलिस पोयां हूंदी। ईअं न कंदुसि त हिते या डिस्ट्रिक्ट जेल में सड़ी ॻरी वेंदुसि। को अहिड़ो सुझे बि नथो जेको जान छॾाए। हिकिड़ो दोस्त आहे, उनखे आज़मायां, ॿियनि केसनि खां बचां, बाक़ी शहबाज ते हमले वारे केस खां चढ़ी पवंदुसि। हा, अॻु में इहो दॻो वठां, सफ़ा ॻाल्हि चढ़ी वई तो पोइ भजी निकरंदुसि। अराड़े उस छा चयुमि काथे आहिस? ॾिसीं थो त लाकअप में पियो, मथां पुछी थो त किथे आया। मुंहिंजो मतिलबु आहिस त कहिड़े ख्यालनि में आहिस? सोचो जबल अचेसि, सलाह करेसि, जबल खे 5000 ॾेसि, सिर्फ़ मुंहिंजे दोस्त खे न्यापो ॾेसि, ॿियो कुझु बि न करेसि। मुंहिंजो नकल करेसि, हाणे ने ख़बर कना जोशन। ख़बर आहे जबल, इहा मदद कर। शहर में हिकु दोस्त आहे, उनखे न्यापो ॾे त मिले। तुंहिंजा 5000 पक्का? पक चवीस? भला कसम खणा, पक सम्झ जबल। पोइ तूं नालो ॿुधाइसि त न्यापो ॾेसि। जे मुंहिंजो कमु न थिएसि न, गुड़ाने ख़बर कना जोशन। इस्माइल, मूंखे चाचे सोराब जो हल्को न हुजे हा न, ई ज़फर लभे ई न हा। छॾींदेसि? चयमि न, मां चाची सोराब लाइ परेशान आहियां। चाचीअ जो ज़ोर आहे त चाचो सही सलामत मोटे, न त सौदो कया ई न हा। कंहिं महिल छॾणो आहे? बगन अचणो आहे, अचे त मालूम थिए। बगन केॾां वियो आहे? कासिम ॾांहुं। छा लाइ? हुननि सां वक़्तु तय कयो आहे छॾण जो? हा, हेॾा असां हिनखे छॾींदासीं, होॾा हू चाचे सोराब खे। अॻ में चाचे खे छॾींदा न? हा, अॻ में चाचे जो इत्तला मिलंदो, पोइ हिन मां हथ कढंदासीं। शफन, जीअं चाचे सोराब खे छॾनि, तीअं असीं हिनखे हलाए छॾियो। इस्माइल, छपन जी अंदर में कावड़ जा गुड़ा था ॿरनि, कोले कूड़ो नाहे। छॾणो आहे त बस छॾणो आहे, आकी पलांद ओ जी ॻाल्हि आहे। छपन हुननि खे सुधरींदो, ओ त छपन छेरा छेर। यो केर हुयो जेको असांजे घर मां निकितो? केर बि हुजे, तुंहिंजो छा? बकवास न कर खदीजा, लाउती केर दिया?
न ललकार असांजी गैरत खे। ॿियो को असांजे घर अचे इहा गैरत आहे या तूं मुई पई हूंदी या नूरी? मामा तो में साहो ही कोने जो तू मुखे मारी। लण फेर लपट लाउती जी लॻंदई। अदा तुंहिंजो दिमाग़ त दुरुस्त आहे। ख़ामोश। लाउती थोरो घणो नशो कंदो आहे, हुनजो इहो मतिलबु न आहे त को गैरत बि न आहे। जंहिं वक़्तु व्याज में तो ॾी उन वक़्तु तुंहिंजी गैरत काॾे वई आहे? उन वक़्तु तोखे गैरत छो नथी अचे मामा? शहबाज खान जॾहिं वागुअ जे वात में उछलण उन वक़्तु तुंहिंजी गैरत गरक थी वई आहे। हिन वक़्तु दावा थो करी गैरत जी। हेफ़ आहे तोते मामा, हेफ़। समझाइस खदीजा, समझाइस। ज़बान दराज थी वई आहे। लाउतीअ खे लालवा जो छेड़ो थी समझाई। मन बंदूक खई त कुड़ी बि कान हणंदई। खणी बि ॾिस बंदूक। सच त चवई थी नूरी। पंहिंजनि अफ़ालनि ऐं गैरत ते गौर कर साबिर। तंग कंदे त केरु तोखे बर्दाश्त कंदो? मां ॿुधायां थो, मां का बि ॿार खे घर में बर्दाश्त न कंदोसीं खदीजा। लाउतीअ जी गैरत न लहरो हुयो त ॿई हिक ॿिए जे मथां सठियूं पयूं हूंदियूं। इन जूं ॾियारियूं त फेरायूं न कासिम, जीअं माइट नलकीअ सां रब प्यारनि। नमूनो ॾिठो अथई? ॾियारियूं थो फेराई। ख़ामोश सोराब। सत सां सत आसमान पुॼंदी। छो त ही कासिम करनि था। कासिम थधो थी यार। हिन जी या जुरत जो ईअं थो ॻाल्हाए। गतरा गतरा करे भरी ॿधी उछलिया सड़े लवा में। मां त चवां थो पियो त कयो ईअं। हिन तरह ज़िलत खां अड़लवा में उछले त चङो। जेकॾहिं न ज़फर जी मजबूरी न हुजे हा त तूं ईअं ईसन सां अटकलूं करी हा ऐं ईअं रोब सां ॻाल्हाई हा। इहो गलो कटे कवनि खे ॾियां हा। यार छो था बिगड़जो? जॾहिं मामिलो निबरणो आहे त पोइ ईअं छो था कयो? या फिरो ज़बान तां त कीमो करे उछलियूंसि केनाल में। पोइ ज़फर जा नसीब जे न त पोइ छो था लुरोसि? बादल यार तो बि खणी भारियो करे मारियो आहे। विफड़ी बीठो तब साहूस न सहंदो सांस कोन सहंदो सांस। जेकॾहिं हाणी कुझु हो न कुंभियुनि जे हवाले कंदो सांस। तुंहिंजी मर्ज़ी कासिम, मूंखे त विच में न आणी आहे न। हींअर ॼाण न्यापो पहुतो आकी बाकी ते तो कम ठाई। बादल तूं सही आहीं, पर हिन खगे खे त ख़ामोश करा न। ईसन सां तो अटकलूं करे। कहिड़ी अटकल कई अथव? अचायो खणी मथो खाधो अथई। बराबरि तूं बि वध न विछाइजी न वञी। जी चयो न, चुप छो थी वई आहीं? पुफी चवंदे घबराहट थी थे। मां मिसल समझ घबराहट छा जी? जेकॾहिं न असांजा खानदान पाण में ग़लत फहमी जो शिकार न थियनि त ईअं थिए ई न। मर्दनि खे केरु सम्झाए मूमल? जेकॾहिं को सम्झाइण वारो न थियो त हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो कणो कणे खां धार हूंदो। अलाह न करे धीअ ईअं थिए, तूं दुआ कर। कुझु अमलनि ते बि हूंदो आहे चाची। दुआ जी बरकत त हूंदी आहे, पर जेॾां केॾां बंदूकूं ऐं जहिड़ो हूंदो त दुआ किथां असर कंदी? उन लाइ त फतकी साणी थी आया। न सोराब तो समझे, न शफन ऐं न दादन। धाणो जो त दिमाग़ ई पंहिंजो आहे संगावती। सो बि अजाया या तकरार हूंदा त जुगा झण थींदा ऐं मोहबतूं ख़तम थींदियूं न मूमल। पुफी तूं दादन खे सम्झाए न त होॾे छॾे। दादन खे त मां सम्झायां, पर सोराब शफन ऐं धाणो खे केरु सम्झाए मूमल? न सम्झंदा त को वक़्तु ईंदो, हथ न मिलंदो हथ खे
तॾहिं हिक ॿिए जे ॻाल्हाइण जे लाइ बि सिखंदियूंसीं। सच चयो ई मूमल, इहा ई कार थी आहे जो न हिक ॿिए जो मुंहुं थो वणे ऐं न हिक ॿिए सां ॻाल्हाए था सघूं। सिकण ई नसीब में आहे। गौरव जी बाबा साईं। ऐसे छो नहीं गालते नथो बीहे? पोइ वेहारियोसि बाबा साईं। वेहारियास नथो बीहे त वेठो चङो। पंहिंजी मुड़सी कबी बाबा साईं। मीरल एॾो कंधार कोन्हे जो असां खां बची सघे। मीरल छा आहे? ॾेढरीअ ज़ुकाम मौला जो शान। यो सही आ। हा न, छॾियोसि केस कहिड़ा बि लॻाईंसि। असीं अहिड़ो केस था लॻायूंसि जो न हूंदो न सज़ा जो इंतज़ार कंदो। कच्चे में आहिनि न हारी? जी बाबा साईं। जेके अवली रूपोश आहिनि उन्हनि मां हिकिड़ो हयात आहे, बाक़ी ॿियो पुलिस पकड़े हलाए छॾियो। घुराईंसि कम ईंदो। अच साबर खाना अचो तो भला पुछण ई न आहे। रेज़ा बाबा असां फुकरान ते मयार ई न ॾियो। बस ईंदे ईंदे रहिजी वियासीं। मिड़ई मदायूं माफ़ लावतीअ सां लिख ई न कयो। अॻु कयो सम्झो, हाणे कंदुसि। ॿुधण त आयो आहीं, इन करे मुंहिंजो तबियत बि पुछी अचांसि ऐं हिकु ॿ अहवाल न उहे बि ॿुधाए अचांसि। तबियत पुछण जे लाइ महिरबानी साबिर। हवाल कहिड़ा आहिनि? सेहो सुठत कयो बाबा। पोइ लावतीअ ते मयार न ॾिजो। वरिया में मीरल जी वठ पकड़ अलॻि त हिकिड़ो नओं माण्हू ॻोठ में अचण लॻो आहे। नओं माण्हू? हा, जाच कयमि त वरी चयूं त को दातन आहे बहराम खान जे बिरादरीअ जो। दादन असांजे ॻोठ थो अचे? मूं पंहिंजे घर मां निकिरंदे ॾिठो। कोशिश कयमि पर निकिरी वियो। घरूं जाच कयमि, चयूं त तंग करण आयो। तंग न, बरगलाए वठी वञणु चाहींदो हूंदो बाबा साईं। इनखे ॿुझो अचणु खपे बाबा साईं। सम्झ तव्हां में नज़र थो विझे। तूं हींअर ई कचे वञ गौर, तॾहिं दादन खे तखीअ वांगुरु फोर फोर कराए छॾियां। शहबाज खान जे ॻोठ ऐं घरनि में थो नज़र अचे। जेको मुंहुं में नज़र विझंदो आहे न, उनजी नज़र ई न रहंदी आहे। तूं छो वयो होॾां? अम्मा, हू ग़लतफहमी में आहिनि। संदन ग़लतफहमी दूर करण वियो हुअसि। ग़लतफहमी में हुजनि त हुजनि, तूं न वञी आ। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मां वञी हुननि जी ग़लतफहमी दूर करे ईंदसि। तूं कीअं वेंदी अम्मा? जेकॾहिं को बदतमीज़ी करे वञे, मुंहिंजी त हर हली वई न। ऐं तोखे कोई नुक़सान रसाए वञे त पोइ मूं छा कमायो? मूं ॾे खंघी ईंदा अम्मा। तकबुर रब खे जुगाए दादन। मां हमेशह चवंदी रही आहियां, दुश्मन कख त बि लख। तुंहिंजी न अना में को बि अञा फ़र्क़ु न आयो आहे। अञा बि अॻिते आहीं। बर्बादिन वेड़ा वीरान करे छॾिया, घर ऐं रिश्ता विखेरे छॾिया। पर तुंहिंजी इहा अना ऐं ॾाढो मुड़सी वारो फ़खुर ऐं ॿिए खे मौजूद न सम्झण वारी सोच तब्दील न थी आहे। अम्मा अम्मा जेको वणई सोच न वॾाई आहे, न वरी अना आहे ऐं न वरी फ़खुर आहे। पर मुंहिंजी मिठड़ी अम्मा झुकणु सिखियो न आहियां। नूरीअ ॾे वञणु झुकणु नाहे। तो ई त ॿुधायो त वयो मांसि घटि वधि ॻाल्हाए मोटाए छॾियईं। सो त आहे अम्मा। पोइ इहा घटि वधाई ऐं बेइज़ती बर्दाश्त करे पोइ बि वञे थो वेल विहाइण। वञी वज़ाहतूं करी से मिंथू न आहिनि ऐं मिंथू झुकणु नाहे। ॿुधाए नाहे अम्मा झुकणु। हू माठ कर हाणे। नाहे वञणो तोखे। मूंखे नूरीअ खां नफ़रत नाहे, पर हुन इहो करे असांजे एहसाननि ते पाणी फेरियो। हुनजी ग़लतफहमी ख़तम करण जे बजाए पंहिंजे रिश्तनि खे परचाए। इहो भलो आहे दादन।
मां तोखे पंहिंजे भाउ जी लॻल आहे, पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी बि ॿुधी छॾ त हीउ दादन दम टोड़ींदो, पर मां में सोराब सां कॾहिं बि कोन परचंदो। परचण खपे, मूमल लाइ थी सोचां दादन। मूमल घटि वधि कोन चयो, न वरी मूमल बेइज़्तो कयो, न लाइ थी चवीं। बाक़ी नूरीअ लाइ न। रत रत आ, वरी बि वेझो अची वेंदो। नाहे ज़रूरत अहिड़े रत जे वेझे अचण जी। मां जेकॾहिं मयत बि खजंदनि न त बि कोन वेंदो सान। तव्हां परेशान न थियो धाणो, मां बिल्कुलु सही सलामत आहियां। बस थोरो बुख न उञन बेहाल कयो आहे। इहो घटि आहे बाबा, इहो सभु कुझु तोखे मुंहिंजे करे भोगणो पियो न। मां निदोरी आहियां। न थिए, असां ना समझ चाहियल ऐं निदोर आहियूं। असां रीतुनि रस्मुनि जा ग़ुलाम आहियूं, असां अना जा ग़ुलाम आहियूं। इन जे करे असांजी न्याणियूं भोॻिन तो वांगुरु थी। सोराब वठ पी, गरम आ। छा आहे दाणो? लोहा बि ठाहियो अथम खंड जो, पीअंदे न त गर्मी बि ख़तम त उञ बि ख़तम। धाणो दिल सां ठाहिया या तुंहिंजे लाइ। क्या बात है धाणो की। हाँ हाँ, सम दिमाग़ ते सोज चाड़े छॾी अथई छा? सिंधी जे बजा उर्दू पे थो ॻाल्हाए। अम्मा तूं बि बाबा खे लोहा पियार, घटि वधि न चवींसि। पर इहो सही आ, जो समझूं ॻाल्हाई पूरी सिंधी कोन था, ही वरी उर्दू थो ॻाल्हाए। सो बि थाणो सां। थाणो धणकी आ, धणकी न आहे। मां बेहाल, मथा वरी तुंहिंजी या मथे खोरी मगज़ ई फेराए छॾियो। खणी वञ, न खपे तुंहिंजो लोहा। सोराब दिल में न कर, वठाणे पी। न पीअंदुसि, शफ़न ज़फ़र जे एवज़ न छॾाया त भलो, न चाह ऐं न वरी तूं मगज़ मारी करी। बाबा ईअं न चओ। दुख सां गॾु कावड़ बचे थी मूमल। घरवारी थी करे इहो बि लिहाज़ नथी करे त मां हिन जो घर वारो आहियां, केॾी तकलीफ़ काटे आहियां, इहो बि अहसास कोन्हेसि। बसि अचण सां बिल यक्षी शुरू। सोराब हथ थी ॿधाए, ढुक पी, न त मां नाराज़ थी वेंदीसं, पोइ असली कान परचंदीसं। पोइ वतंदे मिंथूं कंदो, धाणो धणकी आ, धणकी न आहे। मूंखे ॾे। इएं न, प्यार सां खिली खिकारे वठ, पोइ सम्झंदसि त तूं नाराज़ नाहीं। मुंहिंजी बग्गी गिलोई जहिड़ी दादली धाणो तोखे हर ॻाल्हि माफ़ आ। तुंहिंजी का बि ॻाल्हि मां दिल में न आहियां कंदो। मुंहिंजी खुथल भंभूरी जहिड़ी धाणो। ॾिठे न चई, पोइ वरी चवंदी आहीं ख़बर अथई त थाणो धणकी आ, धणकी न आहे। मणिया सोरे छपन मच्छर जे बाबल सोरे आयो आयासीं, सफ़ा बिरवा बिरा बाबल तव्हां खां कहिड़ो लिकाइण हयो मांस सफ़ा उभो थियो। हींअर ताईं कुझु करे चुको हूंदो, चांहि दी ॾिजो, मथां वरी ॾिठो कयो। चयोसीं छा, ख़बर त पवे न। चयो मां त दादन दाई आयो भोतार वटि त शफ़न वारा कमल जे खून बाह में मूमल जो संग ॾियनि, न त खणंदुसि बाह। हे त बंबोर खे बाह ॾिनी अथई भगन, न चयो नाहे उते अचे त कूड़ण। बगन ते छॾियो था त कुझु त बार तव्हां बि खणो न बाबल। इहो मुंहिंजे शान वटां न आहे बगन। बाक़ी बगन जे शान वटां आहे नाहे। बाबल मिड़ई थियो मचाइणो त कुझु त हणणो पवंदो न। मां न हणंदुसि कूड़। तव्हां वरी मूं ते हणजो न, मां ॾाका ॿधी चढ़ी वेंदुसि दादन ते त मूंखे चयो अथई। हा इहो चई सघां थो, अकुल जी ॻाल्हि कई अथई। बाबल मूं वटि अकुल जूं भरियूं आहिनि, हेसि ताईं मुंहिंजे अकुल ते त सर्चियूं हासिल कयूं अथव। बाक़ी तव्हांजो बसि सलाह उन हुकुमनि ते ज़ोर हूंदो आहे। अरे माठ मीटर सारा कई माए त उॾण लॻो आई। मूंखे तुंहिंजी ख़बर आहे
कंहिं ॿिए सां ॾाढो वण तुंहिंजी कमदारीअ में ई कसवा मिड़ई वॾड़नि जे करे हलाई आहीं थो। बाबल बिच्छूअ जो बच्चो हेतिरो हूंदो आहे, पर जे डंग हणंदो आहे न त मुड़सनि जा मथा चकराइजी वेंदा आहिनि। बगन जी सत बघियड़ जो छट। अयो हाणे अञा शपन खे मचाए त मची मच थे। दादन जी बुंभीअ खे पाह लॻी वञे ऐं मालूम पएसि त बहराम बहरा। दादन जी ॻाल्हियुनि मां लॻे थो त संदसि कसूर नाहे नूरी। ग़लतफ़हमीअ में तो ऐं मूं संदसि खिलाफ़ ॻाल्हायो आहे। हूंदो अम्मा। मूंखे त ईअं थो लॻे नूरी ज़रूर कंहिं मसलनि में फासी हेसी ताईं पहुची न सघियो आहे। ऐं असीं मसलनि में न हुआसीं अम्मा। असीं त सदाई मसलनि में ई रहियूं आहियूं। मसलनि हूंदे बि जेको पंहिंजो सम्झंदो आहे सो कुछ वक्त कढी ईंदो आहे। आयो त आहे, अञा छा करे। पर मूंखे ॿियो खौफ आहे नूरी त असांजे राज वारा खेसि कोन सहंदा। अम्मा राज वारनि असांजे लाइ छा कयो आहे? बादल जे महिरबानियुनि खे कॾहिं बि कोन विसारे सघबो। बादल वारा त दादन जे माइट डॉक्टर जो खून असांजे ई करे त करे वेठा। अम्मा खून करण लाइ खेनि असां त न चयो न। असांजे करे त थियो न। हैरत आहे त दादन उन जो ज़िक्र बि न कयो। अम्मा दादन अंदर जो ऊनो आहे, कंहिंखे बि पंहिंजो ओंत नाहे ॾींदो। हा कावड़ हूंदसि बादल वारनि खां कसरू कढंदो। जे बादल वारनि सां विढ़ियो त तूं बख़्श कंदी दादन खे? हरगिज़ न। बादल भर जलो रहियो आहे। जीअं त असीं दादन लाइ ग़लतफ़हमीअ में रहियूं आहियूं, तीअं बादल बि ग़लतफ़हमीअ में जज़्बाती थी हमलो कराए वेठो, सो बि असांजे करे। अम्मा तूं भला दादन जो पासो खणण लॻी आहीं। मां त हैरान आहियां। हू अचे थो तॾहिं उन बाबति सोचणो थो पवे या ज़िक्र करणो थो पवे। दादन घणनि खां भलो आहे नूरी। क्या में भलो आहे, घर में तो कीड़े भलो आहे। अॻिते न चइजां कती जा न त ॾुखी थींदियां। लाउतीअ जे घर ते के ललकारींदड़ लेटो पियो हूंदी ॼाणे तो मौला। मामा लेटाइण त तोखे घुर्जे, जो दर दर वतींदो वखर वांगुरु मूंखे विकिरो कंदो। हाणे माट कर, लाउतीअ जे साम्हूं न थी, उमिरि जो ख्याल कर। मां चई आयो आहियां रेस खे ऐं उल्को ई ख़तमु। लाउती लत खोड़े लठ वांगुरु खट ते लेटी करार कंदो सॼी उमिरि। छा चई आयो आहींसि? त सयो करे मुंहिंजो ॿार लहे ऐं वरी मथां गॾु हिन दादन खे हेॾां ईंदे वाट ते लेटाए लूणु पाणी कराए छॾे, ॼाणे तो मौला। तुंहिंजो त वाकई दिमाग़ कमु करणु छॾे वियो हाणे अदा। हाणे माठ करे लाउतीअ सां लुड़ न करे। मानी बोड़ खणी आ त खाई वञा उतारे ते। दोस्त इंतजार में हूंदा, ॼाणे तो मौला। इस्माइल हिक पासे कासिम ज़फर खे सबक ॾियणो ऐं ॿिए पासे दादन खे दफ़ो वांगुरु वॼाइणो आहे। छो दादन कुझु कयो छा वरी? हा रेस वटि दाही वियो आहे। भगन ॿुधायो पए। वहवार त मूं चयो आहे दादन ॾे। चाचे चाचीअ ते हमलो अलॻि, वरी कवल जे हवस खून बहा में मूमल जो संग थो घुरे। मथो न ॾाढो शफन तो ढर ॾिनसि तॾहिं मथो फिरी वियुसि। छाजो खून बहा छाजी चटी। पंहिंजा फैसला पाण थो मरे। चङो मुड़ुसु थी वियो आहे। पतो पइजी वियसि चङो मुड़ुसु या मिठो मुड़ुसु। शफन सां थो टिकाए। ही शफन छेर आहे, छेर। शफन चवी त ॾियूंसि उछल त इटकियुनि ते हलंदो हुते। मां खेसि घर वञी खोखे ईंदोमांसि। रियाज़ कोन थो और जेकॾहिं ज़बान ते बि आदे त इहा ज़बान न रहंदसि।
किथे ये न थे त बाराम खान जोर भरे फैसले लाए ऐं तू हा करे वई फैसले में फांसी वींदे मुमकिन आ त जोर लगाए दादन ऐं फैसलो पंहिंजे हक में कराए वञे खो खपे तुझी बाराम खान मूंसां ऐं वाजिबी कोन कदो न भरींदो जोर फैसले को अॻु दादन ॾींदे रहंदो त फैसलो छा जो उन जो कंहिं बि तरह हक़ ई नथो लॻे त हीअ कीअं थियण ॾींदुसि पहिला जेकर हू घर में न मिलियो न त घटनि में ई करे विधाए घर जी दो ओके चपन न तो सुझाए दादन तू हिते नहीं दो करे मासी मासी नाराजगी मत ही चली न भा साबर शहबाज खान की गाल बुधाई आ गोठ वारा भी त बादल वारा भी मछरियल आहिनि जेको तुंहिंजे लाइ ऐं असांजे लाइ ख़राब आहे हिकु भेरो सिर्फ हिकु भेरो मूंखे ॿुधो ऐं नूरी मुंहिंजी मजबूरी समझे पोइ मां वरी हिते न ईंदुसि मां बेकसूर आहियां ॼाणी वाणी का बि कोताही कोन कई आहे मां त हालतुनि जे फासड़ीअ मां फासी रुकजी ऐं रंडजी रहिजी वियुसि इहो कसूर आहे मुंहिंजो